भाई एहतजाज छो था कयो? असां एहतजाज इन लाइ था कयूं त असां खां बाअसर माण्हू जेको आहे सो घर ख़ाली कराइण जी कोशिशि कई थी वञे। असां केरु आहिनि उहे, केरु आहिनि, किथां जा आहिनि? उहे पीरल सोलंगी आहे, उनजा पुट आहिनि, उनजा बाअसर माण्हू आहिनि जंहिंजी हेल्प शहनाज़ भट्टी थी करे। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजो चीफ जस्टिस नोटिस वठे। साईं राशिद शाह खे बि अपील आहे, साईं राशिद शाह जे वर्करनि सां बि असां मिलिया आहियूं, असांखे किथे बि इंसाफ़ नथो मिले। तो गुज़ारिश आहे साईं खे त असां खां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो नोटिस वठियो वञे। भाई छा मसइलो थियो आहे? साईं इहो असांजो चोथों ॾींहुं आहे मसइलो थियो आहे। असां कोई बि नथो मिले, न इंसाफ़ करण लाइ तयारु आहे। जंहिंखे वञूं था चऊं था असां हेल्प कयो, कोई बि हेल्प करण लाइ तयारु कोन्हे। साईं राशिद शाह वर्करनि बि जवाबु ॾिनो, शहनाज़ भटियाणी उहा जंहिंमहिल पुलिस अचे तंहिंमहिल मोटाए छॾे, असांखे धमकियूं थो ॾिए, अगवा कराईंदीमांव, तव्हांजी न्याणियूं खणाईंदमि, हीअं कंदमि हूअं कंदमि, धमकियूं थी ॾिए बार बार। असां हुन टियों ॾींहुं आहे, असां पंहिंजे घर में वेही साह न कयो आहे, खाधो पीतो बि असां सुकून सां न खाई सघियो आहे। ख़ुदा जे वास्ते, रब रसूल जे वास्ते असां साईं राशिद शाह खे अपील था कयूं, पीर साईं पागारे खे अपील था कयूं, हुनजो नोटिस वरितो वञे। केरपुर SP ऑफिस SP साहब खे बि अपील था कयूं, उहो बि हिनजो नोटिस वठे। IG सिंध खे बि अपील आहे, असांजा इंसाफ़ कयो वञे। अमा छा मसइलो थियो आहे? अमा घर में किरी करे धमकी ॾियनि था। कल्ह भई आया त मां सां जहिड़ो कयूं, गाड़ी बंद ॾिनऊं, मां पुॼी नथी सघां, पोइ मां लिकी ऐं वेही थी रहां त पोइ मूंखे धमकियूं, तुंहिंजो धीअ था खणायां, तुंहिंजा मिट माइट न अचे हेॾे, जेको ईंदो उन्हनि ते केस ठाहींदासीं। त इहो केरु थो चए तव्हांखे? पीरल मासी थो चए, हुनखे दाण ॾियां थी, सॾ करियां थी, त थियूं गारियूं थो ॾिए, पाण बि धमकियूं थो ॾिए त तुंहिंजो वरी इहा शहनाज़ माई त विच में डुक भरे अचे थी, ख़बर कीअं थी पइजी वञेसि। बसि त अची मूंखे धड़का धमकियूं, तुंहिंजो पुटु माराईंदमि, तुंहिंजो धीअर खणाईंदमि, तुंहिंजो मुड़ुसु न बचंदी, ॿिया बि पाड़ेसरी सभु अची मूंखे था चवनि, जाम पुटु मरंदी, जाम मुड़ुसु मरंदी। एॾो मूंखे धमकियुनि लाइ, बसि मूंखे कमज़ोर करण लाइ एॾो मां त जेको थींदो सो अलाह न थींदो। तव्हां मूंखे धमकियूं न ॾियो, मां छो तव्हां बि उथंदव त मां बि उथंदमि, जंहिंजो कमरो ख़ाली। शहनाज़ चए थी तूं लट, बसि तूं किनी माई ऐं उथी वञे था। वधि में वधि सख़्ती मूं ते उनजी आहे, सोलंगियुनि खां ॿधी करे इंसाफ़ कयो वञे। साईं राशिद शाह खे अपील आहे, पीर साईं पागारे खे, ख़ुदा जे वास्ते असां में महिरबानी थी वञे त मुंहिंजो घरु आज़ादु थिए, मां पंहिंजे वरेड़ो कयां, बचनि सां गॾु वेठी हुजां। मुंहिंजो कलाक सां कोई कोन्हे, बसि इंसाफ़ थिए।